नाज़रीन एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कंहिंजी कोशिश आहे त मुल्क जो निवालो निकिरे, पर ईअं न थींदो ऐं न ई ईअं करणु ॾींदासीं। मुइशत में बारूदी सुरंगूं विछाइण वारा हाणे सियासी निज़ाम में बि इहो ई करण जी कोशिश करे रहिया आहिनि। सियासी शरपसंद विगोड़ पखेड़े दुनिया खे ॿुधाइण चाहिनि था त पाकिस्तान में सीड़पकारी न कनि। जॾहिं मुल्क तरक़ी करणु लॻंदो आहे त विगोड़ी टोलो छो सरगर्म थी वेंदो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी टीटीपी खे वार्निंग ॾींदे चयो आहे त बस हाणे घणो थियो। पाकिस्तान टीटीपी जी सरहद पार दहशतगर्दी खे वधीक बर्दाश्त न कंदो। असां दहशतगर्दी जो शिकार आहियूं, दहशतगर्दी करण वारा नाहियूं। सॼे क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद आहे। मुआशी तौरु पाकिस्तान लाइ ही ॾुखियो वक़्तु आहे, पर असां पाण खे संभालण जी कोशिश करे रहिया आहियूं। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान अॼु पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि खे टोड़ण जी हतमी तारीख़ जो ऐलान कंदो। लिबर्टी चौक लाहौर में अॼु जलसे जूं तयारियूं जारी। इमरान ख़ान क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 560 खां वधीक मेंबरनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त काफ लीग ऐं पीटीआई जा केतिराई वज़ीर फ़िलहाल असेंबलियूं टोड़ण जे हक़ में न आहिनि। इमरान ख़ान चयो आहे त जेके चई रहिया आहिनि त असेंबलियूं न टोड़े वेंदियूं, उहे मुंहिंजे अॼोकी तक़रीर जो इंतज़ारु कनि। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह वालदेन जे ॾिहाड़े जे मौक़े ते कैडेट कॉलेज पेटारो पहुची वियो। वॾे वज़ीर चयो आहे त नौजवान कैडेट्स खे यूनिफॉर्म में ॾिसी ॾाढो मुतासिर थियो आहियां। कैडेट कॉलेज पेटारो हिकु मुनज़्ज़म इदारो आहे। ग्रेजुएट शागिर्दनि जी कारकर्दगीअ मां इदारे जो मयार वाज़े थिए थो। तालीमी निज़ाम खे ग्रेडनि बदिरां शागिर्दनि जे किरदार जी तरक़ीअ ते ध्यानु ॾियणु घुरिजे। कराची जी जुडिशल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत मरहूम आमिर लियाकत जे टी घरवारी दानिया जो जिस्मानी रिमांड न ॾिनो। पुलिस खे खेसि लाॻापियल अदालत में पेश करण जो हुकुम। पुलिस दानिया खे अदालत में पेश कयो। अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो कयो त जवाबदारनि ते कहिड़ो इल्ज़ाम आहे। जांच ऑफिसर चयो त मथस आमिर लियाकत जी एतिराज़ जोगी वीडियो वायरल करण जो इल्ज़ाम आहे। नाज़रीन इहो हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।